नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां चूंडुनि बाबति तारीख़ ॾियण वारे मामले ते सदर सां मुलाक़ात खां इनकार कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। ख़त जो जवाब ॾिनो वेंदो, सदर सां मुलाक़ात न कंदुसि। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां चूंडुनि बाबति तारीख़ ॾियण वारे मामले ते सदर सां मुलाक़ात खां इनकार कयो वियो आहे। ख़त जो जवाब ॾिनो वेंदो, सदर सां मुलाक़ात न कंदुसि। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां चूंडुनि बाबति तारीख़ ॾियण वारे मामले ते सदर सां मुलाक़ात खां इनकार कयो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त ख़त जो जवाब ॾिनो वेंदो, सदर सां मुलाक़ात न कंदुसि। अवां खे अपडेट कयूं पिया। ख़त जो जवाब ॾिनो वेंदो, सदर सां मुलाक़ात न कंदुसि। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां चूंडुनि बाबति तारीख़ ॾियण वारे मामले ते सदर सां मुलाक़ात खां इनकार कयो वियो। अवां खे ॿुधायूं पिया, चीफ इलेक्शन कमिश्नर पारां चूंडुनि बाबति तारीख़ ॾियण वारे मामले ते सदर सां मुलाक़ात खां इनकार कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल। जी, चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा पारां चूंडुनि बाबति तारीख़ ॾियण वारे मामले ते सदर सां मुलाक़ात करण खां इनकार कयो वियो आहे। इन सिलसिले में चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही हेठि चीफ इलेक्शन कमीशन जो जेको इजलास थियो आहे, उन इजलास खां पोइ अहिड़ी आगाही ॾिनी वई आहे ऐं ॼाणायो वियो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चूंडुनि जी तारीख़ बाबति सदर सां मुलाक़ात न कंदो, पर सदर जेको चीफ इलेक्शन कमिश्नर जा ख़त लिखियो आहे, उन ख़त जो मुफ़सिल जवाब ॾिनो वेंदो। अहिड़ी चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चूंडुनि वारे मामले ते सदर पारां लिखियल ख़त जी मोट में सदर सां मुलाक़ात खां इनकार करे छॾियो आहे ऐं ॼाणायो आहे त इलेक्शन कमीशन तरफ़ां सदर खे जवाबी ख़त लिखियो वेंदो। जी गुलाम रसूल कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।